दे रहे हो यहाँ बुलबुले जबान शेरीन बयान वकील जमीयत हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब के रूह पंहिंजे बयान खां मुस्तफ़ीद फरमाइन। खिताब कर रहे हैं हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله الذي أرسل رسوله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة أرضها السماوات والأرض أعدت للمتقين الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين وحده لا شريك له چو چوندو فرض واجب سنتوں تنیا ترک مپا تو بسندی تسبیح پڑی ساپ جا
पिरिल सदी अगाल थी साईं साण हंडा नांगा पंजे नफ्स के का साईं राह सुना त सैयद अब्दुल लतीफ चए दोज़ख सदी बाए तो आडोई नाचे जे भाई जोगी थिया त कहो कल में सदीकार पूरो रहो पंजन सी आया टीह नटार से ई धागादार जमेरा सुञाणी रब जी जे भाई जोगी थिया त संग सभई ट्रोड़ न जाया न जापंदा जियो तनी सी जोड़ त पहुची तू तोड़ मोहब्बत जे मैदान में महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर से ई मुरकन मर जंजो इश्क अल्लाह से दुरूद शरीफ पढ़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जी ये मजलिस एडी बरकत वारी है जो हदीस पाक में चे तो जेको इरादत न जीवे तो उनखे त माफ़ी आहे पर फरिश्ता चवंदा या अल्लाह हिकिड़े मुसलमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो असल हुन जो कमु हुयो ॿिए अमरा में उहो रईस विच जलसे में वेठो हो पोइ हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां वीचारो हुन जे करे मजबूर थी वेही रहियो कुरान ॿुधण जो इरादो कोन हुअसि इन जो छा थी इनखे माफ़ी मिलंदी रब फरमाए थो क़ौम ला यश्का जलीसुहुम ये मजलिस ई माण्हू एॾा बरकत वारा जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी मां त वाइज़नि में चवंदो आहियां जेको मानीअ जे इरादे सां आयो हुनखे माफ़ी वाइज़ ॿुधण जो इरादो कोन हुअसि पर ख़बर हुयसि त वाइज़ खां पोइ मानी थींदी चई भला ठीकु आहे जेसि ताईं मानी अचे तेसि ताईं वेहां थो इंशाल्लाह इन जे करे माफ़ी मिली जीअं अतार जे दुकान ते को अतरु ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी पर अतरु ख़रीद करण जो इरादो कोन अथसि ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे सो ही मजलिसूं बि ईअं ई आहिनि दुआ कयो अल्लाह वई असांजी हाज़िरी क़बूल फरमाए आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां असांजे हिन वेहण खे असांजी निजात जो ज़रियो बनाए चौथे सिपारे सूरत आल इमरान जूं चंद आयतूं अव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि बस उन्हनि जी माना ऐं मतिलबु बयानु करे पोइ दुआ घुरंदासीं दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाई वसारियू कोशिश कयो वसारियू मेहनत कयो इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम रब फरमायो मुसलमानों पर नंबर ते तव्हां कोशिश इहा कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे फरमाई मरंदव ज़रूर हिकिड़े ॾींहुं मां रब ॾे ईंदव
ऐं गुनाह भी तव्हां खां थी वेंदा। रब फरमायो गुनाह माफ़ कराए मां रब ॾे अचो, गुनाह मूं ॾे खणी न अचो। तव्हां ईअं असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी गुनाहनि खां पाक, गुनाहनि खां मासूम, नबी गुनाह जो इरादो भी न कंदो आहे। असांखे हुकुम आहे त तव्हां गुनाह जे वेझो न वञो, पर हुते गुनाह खे हुकुम आहे त मुंहिंजे नबी जे वेझो भी न वञा। इन जे बावजूद हदीस पाक में अचे तो नबी से रोजानो 70 दफा इस्तिगफार कंदा हा। इहो हिन उम्मत खे सबक आहे। ए मुंहिंजा उम्मतियो, गुनाह हुजे या न हुजे पर तौबा वारी तस्बीह हमेशा हले पई। ज़रूरी न आहे त गुनाह कजे त पोइ तौबा कजे, तौबा जा ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा। ये कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहू कान गफ्फारा। 29 सिपारो सूरत नूह। रब फरमायो जेकर तौबा कंदव, माफ़ी वठंदव, इस्तिगफार कंदव त पहिरियों फ़ाइदो इहो थींदो जो मां रब तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदुसि। वयुरसिल समा अलैकुम मिदरारा। ॿियो फ़ाइदो तौबा जो इहो थींदो, फरमाई तौबा कंदव, माफ़ी वठंदव त मां रब मुसलसल रहमतुनि जा मींहं बि वसाईंदुसि। पोइ न वाहन जी ज़रूरत, न शाखुनि जी ज़रूरत, न कड़ियल टूबेलनि जी ज़रूरत, न बेलदार खे रिश्वत में अन्न जी बोरी ॾिबी, न दारोगे खे चांवरनि जो कटो ॾिबो, न तपेदार ऐं कोटवाल खे ढल ॾिबी। बस ज़मीन में हर काए बिज छटे, घर में अची तौबा कयो, माफ़ी वठो, मुंहिंजो वाइदो आहे मुसलसल रहमतुनि जा मींहं वसाए तव्हांजी गैर आबाद ज़मीन खे आबाद कंदुसि। तौबा कयो, माफ़ी वठो, इन्हनि भिटुनि ते फसल खाए अचो, इंशाअल्लाह 8 ॾींहं मुसलसल रहमतुनि जी बारिश वसाए। आज़मायो यूनुस, कमाए कमाए मरी विया, ज़ाले मुड़से पिया कमायो। सुबुह जो 3 था थियनि त कोल्हे नई माड़े चनई भीलनि वांगुरु ज़ाले मर्दे घर खां निकिरूं था। कोडर कुल्हे ते, बगल में ॾाटो, हथ में कुहाड़ी, सॼो ॾींहुं ज़मीन। इन्हीं लाड़ जे पासे ॾे वञो नी थड़ ॾे, इन्हीं ये कोली माड़े जा भील सुबह जो 3 बजे उथनि, ज़ाले मर्द सॼो ॾींहुं ज़मीन। असां मुसलमाननि बि रस्तो वरितो आहे उन्हनि वारो। माइनि खे ॾिसंदव त राति जो कुकड़ पांगू ॾींदा, उन वक़्त में हथ में पाहोड़ी खणंदियूं। न क़ुरान जी तिलावत, न निमाज़, तहज्जुद त पंहिंजी जाइ ते, पर फजर जी निमाज़ बि न। हथ में पाहोड़ी खणंदियूं, छेड़ा खणंदियूं, बुहारी ॾींदियूं। खानपुर में भंगियुनि खे ॾिसो त उहे बि राति जो 3 बजे ज़ाले मर्द उथी करे शहर में बुहारी ॾींदा आहिनि। असां बि साॻियो रस्तो वरितो। हिकिड़ो दोस्त असांजो जमायती, राति जो 3 बजे उथंदो हो, पाण बि उथे, ज़ाल खे बि उथारे, पोइ छोला पचाईंदा, बाल्टी 2 बाल्टियूं छोलनि जूं पचाए, सुबुह जो पैदल साइकिल ते बाल्टी छोलनि जी खणी स्कूल में खपाईंदो। मां चयोमांसि अड़े ज़ाल में राति जो 3 बजे तो उथी, इहो तहज्जुद जो टाइम आहे, भला पंहिंजे घरवारी खे बि उथार, पाण बि उथी 4 रकातूं नफ़िल पढ़ो। छोलनि जी देगड़ी भली चुल्हे ते पई हुजे, छोला पचंदा पिया, तव्हां हेॾे तहज्जुद पढ़ो, फजर जी नमाज़ पढ़ी करे रोज़ी में निकिरी पोइ अलाह जो नालो वठी। हुनखे ॻाल्हि सम्झ में अची ॿी राति जो घरवारे खे चई त जोगी साहब हीअं चयो आहे, सो वज़ू कर 4 रकातूं नफ़िल पढ़,
मां भी पढ़ांदो छोलन वारी देगड़ी चुल्ह ते रख पचंदा पिया फजर जी नमाज़ ताईं छोला भी पची विया तहजुद भी पढ़ियो नमाज़ पढ़ी करे निकतो साल ॿिनि खां बाद मूंखे जो मिलियो त सीटी गाॾी हुजे गाॾीअ ते ॿिन्हिनि पासनि ॾे वॾियूं बाल्टियूं छोलनि जूं मां चयोमांसि ॾे हवाल चईसि एॾी बरकत थी आहे तहजुद जी नमाज़ जी जो असां इन छोलनि मां ज़ाल मूंसां उमिरो करे आया बरकत नमाज में अल्लाह जे नाले में बरकत ओ हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो फरमाई मां ककर मां आवाज़ ॿुधो त फलाणो पुटु फलाणे जो हुनजे बाग़ खे पाणी जी ज़रूरत आहे फरमाई मां उन ककर जे पोयां लॻुसि ॾिसां त इहो किथे थो वसे बुज़ुर्ग फरमाए थो हिकिड़ो ककर हुयो अचे जबल ते वसियो एॾो वसियो जो जबल तां पाणी लथो हिकिड़े लोगाटे में पियो फरमाई मां उन पाणीअ जे पोयां ॾिठुमि त हिकिड़ो कोट हुजे हुन में नूल लॻल हुजे हुन नूलीअ मां पाणी अंदरि कोट में वियो गेट खां अंदरि जो टपी वञा ॾिसां त हिकिड़ो हमराह आहे कुल्हे ते कोडक त आवाज़ पियो थो ठाहे अदा तुंहिंजो नालो छा आहे चई फलाणो मुंहिंजो नालो तुंहिंजे पीउ जो नालो चई फलाणो चई हा बेली इहो ई मां आवाज़ ॿुधो ककर मां अमल तुंहिंजो कहिड़ो आहे रोई करे चई यार ॿियो त अमल कोन्हे कोई भाग लहंदो आहे हिन जे आमदनी खे टे सां कंदो हा हिकिड़ो हिसो बाग़ ते ख़र्च कंदो हा हिकिड़ो हिसो पंहिंजे बच्चनि जे लाइ अयाल जे लाइ रखंदो हा हिकिड़ो हिसो सारो जो सारो अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे छॾींदो हा बुज़ुर्ग फरमायो अदा इहो तुंहिंजो अमल हुयो जो रब ककर खे पियो हुकुम करे तुंहिंजे बाग़ खे पाणी पिया रंग बाबा हो रब आहे या कोन्हे हो रब आहे असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि कंडियारो में पढ़ाईंदा असां 51 खां वठी 57 कंडियारो जे ॿाहिरि ॻोठ हुयो जाम ॻोठ सतनि जो ॻोठ हुयो उते हिकिड़ो नौजवान हुयो ॾाढो साले बालो ये साईं जन पाण बि वाक़ियो बयानु कयो ज्वर पोखे अॻे ज्वर थींदी बाजरी थींदी ये वाह कोन शाखूं कोन नार हूंदा उन्हनि ते ज्वर थींदी अन्न गुंदनि में पवंदो असांजा वॾड़ा चवंदा अल्हम्दुलिल्लाह हाणे सॼे साल जी परेशानी ख़तम थी वई रुगो गुंदीअ में अन्न पवंदो त सॼे साल जी परेशानी ख़तम हाणे भेणा हर महीने जुदा परेशानी महीनो पूरो थो थिए त हां थो फाटे बिजली जे बिल जा जुदा पैसा गैस जे बिल जा जुदा पैसा हाणे त कठियूं बि पैसनि जूं थी वयूं आहिनि खीर जो बिल जुदा मेडिकल स्टोर जा पैसा जुदा रहिया पिया आहिनि किराना स्टोर जा पैसा जुदा रहिया पिया ॿार स्कूल था वञनि उन्हनि जे फीस जी चिठी जुदा पई अचे गाॾी जेका ॿारनि खे खणी पई वञे उनजो किरायो जुदा ॾियणो पियो पए असांजा मुलाज़िम त चवंदा असां साईं पघार अखियुनि सां ॾिसंदा ई कोन आहियूं बैंक मां ई बिलनि में हली वेंदी आहे अलाए केॾे वयूं उहे बरकतूं असांजो उस्ताद हूंदो मोहम्मद उमर पोइ चवंदो पहिरीं पघार मूंखे मिली मां मास्टर 30 रुपया पघार अॻे हूंदा हे ढेंगला पोइ बाबे जे आॾो अची इहे कतार में रखिया बाबे चयो त पुट ई हेतिरा पैसा मां चयोमांसि हाओ बाबा साईं हुकूमत ॾिना बाबो बि सादो चई हर महीने ॾींदा मां चयोमांसि हाओ बाबा साईं सरकार चवे थी त हर महीने तव्हांखे इहे 30 रुपया मिलंदा त बाबू परेशान थी वियो चई पुट पोइ हीअ पैसा केॾे कंदासीं इहे हेतिरा पैसा केरु खपाए 30 रुपया पघार आई त असां परेशान थी वियासीं त हीअ पैसा खपंदा कीअं अॼु भेण ॿार रोज़ानो 30 रुपया थो वठे उहो दौर भलो या ही दौर भलो
उन नौजवान जोर पोखी पे उठाई। अम्मा चयसि पुट पे ते वञ, ही वरी पे ते न वञे, सिधो मस्जिद में। समझो सुभान अल्लाह। सॼो ॾींहुं मस्जिद में क़ुरान जी तिलावत, निमाज़, ज़िक्र, अज़कार, दुरूद, तौबा, इस्तिग़फ़ार। ॻोठ वारनि वञी कुराड़ी खे चयो, अम्मा तुंहिंजो पुटु सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो अथई, पे ते वेह ई कोन थो, झार खाई वई। कुराड़ी जो आई, हथ में लठ, ॾिठई त पुटु वेठो आहे, ज़िक्र पियो थो करे, त हाली तकावट में पोयां अचे, ॿ टे लठियूं हयईंसि त तोखे लॼ कान्हे, शर्म कोन्हे, सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो आं, असांजो साल जो गुज़र दांगल ते झार पोख खाई वई। त अमर खे रोई करे चई, अम्मा झार आहे ई कान, मां हरू भरू पे ते वांदो वेही करे छा कयां, हिते मस्जिद में क़ुरान पढ़ां थो, ज़िक्र कयां थो, नफ़िल पढ़ां थो, पे ते वेही वांदो छा कयां। बाबा वांद कई अल्लाह जी नेमत अथव। नबी से फरमायो, इग़्तनिम खमसल क़ब्ल खमसिन, ने मुंहिंजा उम्मतियो पंजनि शयुनि खे पंजनि खां अॻु में गनीमत समझो। हयातक क़ब्ल मौतिक, मुंहिंजे नबी फरमायो पंहिंजे हयाती खे पंहिंजे मौत खां अॻु में गनीमत समझो। मुसलमानो, इहा हयाती वॾी नेमत अथव, महिरबानी कयो, हिन जो क़दुरु कयो। हिकु हिकु मिंट, हिकु हिकु सेकंड क़ीमती अथव। जॾहिं मरी वेंदासीं, क़ब्र में पहुचंदासीं, पोइ उन वक़्त में इंसान चवंदो, रब्बिरजिऊन, मूंखे वापसि मोटायो, लाली आमल सालिहा, हाणे मां नेक बणिजी ईंदुसि, साले बणिजी ईंदुसि। रब जी तरफ़ों वरदी दी, कल्ला इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा, हरगिज़ न, हाणे मोहलत न मिलंदई। क़ाल कम लबिस्तुम फिल अर्ज़ि अदद सिनीन, ॿुधा दुनिया में केतिरो वक़्तु टिके, जो हाणे थो चई त मूंखे वापसि मोटायो। क़ुरान तो फरमाए, उन वक़्त में मानो चवंदो, क़ालू लबिस्ना यौमन औ बाज़ यौम, या अल्लाह मां ॾींहुं या ॾींहं जो हिसो टिकियुसि। सुबुह जो आयुसि, शाम जो मौत अची वियो, शाम जो आहे, सुबुह जो मौत अची वियो। मरण खां बाद या 60 साल 70 साल ज़िंदगी इहे महसूस थींदी आहे, ॼण ॾींहुं या ॾींहं जो हिसो। कदुरु कयो ज़िंदगी जो, ज़िंदगी वॾी नेमत अथव। शबाबक क़ब्ल हुर्मिक, मुंहिंजे नबी फरमायो, पंहिंजे जवानी खे पंहिंजे क़ुरान खां अॻु में गनीमत समझो। नौजवानो, ये जवानी वॾी नेमत अथव, महिरबानी कयो, जवानीअ जो क़दुरु कयो। जवानीअ में माण्हू इबादत करे सघे थो, क़ुरान माण्हू छा करे सघंदो। जवानी जो हिकिड़ो सजदो क़ुरान जे 100 सजदनि खां अल्लाह वटि वधीक अथव। हदीस में चए थो, क़यामत जो ॾींहुं थींदो, इहा ज़मीन तपिटा में जी बणिजी वेंदी, अल्लाह जे अर्श जे छांव खां सवा ॿी का छांव न हूंदी। माण्हू पघर में ॿुॾंदा पिया, पर मुंहिंजे नबी फरमायो, 7 माण्हू हूंदा जेके अल्लाह जे अर्श जे छांव में बीठा हूंदा। उन्हनि मां पहिरियों शख़्स शाबुन नशअ फिल इबादत, मुंहिंजे नबी फरमायो, उहो नौजवान जंहिं पंहिंजी जवानी इबादत में गुज़ारी, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अर्श जे छांव में बीठो। क़ुरान माण्हू छा करे सघंदो, अखियुनि में नज़र घटिजी वेंदी, तिलावत कोन थो करे सघे, कननि मां ॿुधण जी ताक़त ख़तम थी वेंदी, का दीन जी ॻाल्हि ॿुधी बि नथो सघे, गोडल में सूर, चेले में सूर, वीचारो मस्जिद में भी कोन थो अची सघे, न दीन जो कम करे सघे। जवानी अल्लाह जी नेमत अथव, हिन जो क़दुरु कयो। वक़्तु अथव, करे वठो, वरी वक़्तु कोन मिलंदव। सेहत का क़ब्ल सक़मिक, मुंहिंजे नबी फरमायो, पंहिंजी सेहत खे बीमार थियण खां अॻु में गनीमत समझो। हीअ सेहत भी अल्लाह जी नेमत अथव।
पंहिंजी शाहूकारी खे ग़रीब थियण खां अॻु में गनीमत सम्झो। शाहूकारी भी अल्लाह जी नेमत अथव। पैसो अथव, दीन जो कमु कयो, मस्जिदूं ठारायो, मदरसा ठारायो, ख़ैर ख़ैरातूं कयो। ग़रीब माण्हू छा थो करे सघे? फराग का कबल शुगल का, मुझे नबी फरमायो वादकाई के मशगूल थियण खां अॻु में गनीमत सम्झो। या वादकाई भी अल्लाह जी वॾी नेमत अथव। वॾो शहरनि में दुकानदार, कारखानेदार, ऑफिसर सॼो ॾींहुं लिख लिखांदनि, सॼो ॾींहुं हिसाब किताब पिया था कनि, निंड में हल तॾहिं बि हिसाब पिया था कनि। बाबा हिन वक़्तु वांदा हो नी, कणिक जो फसल भी माशाअल्लाह तैयार आहे, पाणी वाणी सभु अची विया, वांदा हो, निकिरी वञो अल्लाह जे रस्ते में, ख़ुसूसन कुराड़ा। अल्लाह साईं तव्हांखे त वांदो करे छॾियो, हाणे पुटड़ा जवान अथव, सॼो ॾींहुं अल्लाह जो ज़िक्र पिया कयो, तौबा इस्तिग़फार, क़ुरान जी तिलावत, हरू भरू सॼो ॾींहुं घर में भंडण पिया था कयो, किरोध छॾे ॾियो पुटनि खे। तव्हां पंहिंजो वक़्तु भलो गुज़ारियो। सही थो चवां या ग़लति थो चवां? 60 साल 70 साल तव्हांजा भला गुज़री विया, हाणे उहो वक़्तु कोन मोटंदो। मतां तव्हां सम्झो त उहो वक़्तु मोटी ईंदो, असां वारो हाणे पुट बि उन नमूने सां हलनि, उहो कोन थींदो। असांजो दोस्त हो हिकिड़ो ऑफिसर रिटायर थी आयो, चईंसि पोइ खट रखियमि विरांडे में, उते ऑफिस में सॼो ॾींहुं कचहरियूं थींदियूं, चांहियूं पीअंदा हुआसीं, नवां चेहरा मिलंदा, घर जो आहे सो वांदो, घर खट मुंहिंजी रखियो विरांडे में, पोइ पुट धी नुंहुं जो गुज़रे कहिड़ो ई बाबा फलाणो, अरे न सलाम न दुआ, को हाल अहवाल बि नथा ॾियो, छा था कयो? 5 मिंट 10 मिंट जो उन्हनि खे वेहारे छॾियां त अचे घर जा भाती बेज़ार थिया, चऊं बाबो हाणे चरियो थियो आहे, हिनखे पासे में को कमरो ॾियोसि। वरी पासे में उते कमरे में खट रखियो, मां वरी खट खे गेले वरी दर जे भरिसां अची, वरी जेको आॾो गुज़रे अबा कहिड़ो ई, सलाम दुआ बि कोन था कयो, को हाल अहवाल बि कोन था ॾियो, छा थियो फसल जो, मेन ढगिन जो छा थियो, केरु लटा पाए जो वञे, के मायूं जो वञनि कमकार सां ॿाहिरि, को डॉक्टर ॾे या शॉपिंग ते, त वरी उन्हनि खे चवां त केॾे थियूं वञो, किरोध भनण, अचे घर जा भाती बेज़ार थिया, चऊं बाबे खे पोइ पुईअ में को कमरो ठाहिजो, सफ़ा पोइ जीअं कंहिंखे ॾिसे ई न, उते कमरो ठाहियूं, अची बीमार थियसि माण्हुनि खां सवा, डॉक्टर ॾे खणी विया, ओॾां मोटी आयसि, पोइ पुटनि खे धीअरुनि खे नुंहरुनि खे वेहारे करे चयमि अदा मां तौबा कई, जीअं वणेव तीअं कयो, महिरबानी कयो, जहिड़े मूंखे क़बर में न पूरे मुंहिंजी खट विरांडे में रखो, मां अॼु खां बाद किरोध न कंदुसि। ख़ुसूसन मुंहिंजी कुरागनि खे गुज़ारिश आहे, छॾे ॾियो भनण खे, पुटनि खे छॾे ॾियो बसि, उहो वक़्तु हाणे कोन मोटंदो। मतां तव्हां सम्झो त पुट बि असां वांगुरु हलनि, दुआऊं कयो हुननि खे, न त मानी बि कोन खाराईंदव, बीमार थींदव त तड़पी मरी वेंदव, खणंदव। नुंहरूं त हुई परायूं मायूं आहिनि, उहे त हुई ख़्यालु कोन कनि। सही थो चवां या ग़लति थो चवां? ज़िक्र कयो, तौबा इस्तिग़फार कयो, क़बर क़यामत जी तयारी कयो, औलाद खे बि दुआऊं कयो। असांजा हज़रत से मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह जे फ़ज़ाइल अमाल लिखियो, जंहिंजी मज़ार जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में, फरमाईंदा मुसलमानों हर वक्त पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह, घर में हुजो, उताक में हुजो, ज़मीन ते हुजो, दुकान ते हुजो, बीठा हुजो, वेठा हुजो, सफ़र में हुजो, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पियो हले, इंशाअल्लाह रब सां ताल्लुक़ थी पवंदो। ॿिए नंबर ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पूरो थिए त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द, वॾो दुरूद नथा पढ़ी सघो, यो नंढड़ो दुरूद पिया पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, घर में, उताक में, ज़मीन ते, दुकान ते, ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पूरी थिए, वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी तस्बीह, इंशाअल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ थी पवंदो। 3 नंबर ते असां गुनाह में आहियूं, घर खां निकिरूं था त रुगो गुनाह ई गुनाह, ओट तो कन्याणी साम्हूं अची वई, उन ते नज़र पइजी वई, मोबाइल खे खोलियूं था त मोबाइल जे शीशे में रुगो मायूं, अखियुनि जा गुनाह,
कचहरी में वेहूं था, गार निकरी थी वञे, गिलाथी थी वञे, ज़ुबान जा गुनाह। मस्जिद में वञूं था निमाज़ पढ़ण जे लाइ, केतिरनि केवल नई मकुड़नि खे लताड़ियूं पिया, पेरनि जा गुनाह। असां गुनाहनि खां बची नथा सघूं, तंहिंजे करे हर वक़्तु पढ़ंदा कयो अस्तगफिरुल्लाह। अरबी में नथो अचेव, सिंधी में चयो या अल्लाह मुंहिंजी तौबा, या अल्लाह मुंहिंजी तौबा। हाणे इहो बानो जंहिं वक़्त में मरंदो त क़ब्र हिन जो इस्तक़बाल कंदसि। क़ब्र एॾी कुशादी थी वेंदी जो नज़र खुटी वेंदी, पर यार जी क़ब्र न खुटंदी। इन्हनि जे बारे में चवंदे साहब फरमायो आहे, जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीर ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरणो आ या सरणो आ, नेठ त हिक ॾींहुं मरणो आ, ही दर धूड़ में धरणो आ। इंशाअल्लाह रब सां ताल्लुक़ हूंदो, मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ हूंदो, तौबा ऐं इस्तिग़फ़ार वारो अमल असांजे अमालनामे में हूंदो। जन्नत में मलाइक सेजूं था विछाइनि, भला विहांगा था रखनि, जीअं घोटनि जे लाइ असां सेजूं विछाईंदा आहियूं, भला विहांगा रखंदा आहियूं। फरिश्ता चवनि था नुम नुम कनौम तारूस, ओ घोट जी शादीअ जी पहिरीं राति सुकून में गुज़ारबी आहे, हाणे क़यामत ताईं तूं सुकून ई सुकून में ही आराम ई आराम में पढ़ंदो पिया नी इहो वज़ीफ़ो। हाले जिम कोन था वञो, न ॿेर था वञो, न अमरोट, टाइम ई कोन्हे तव्हांखे। भला इहो वज़ीफ़ो हिते पिया पढ़ो, माना रब सां ताल्लुक़ थिए, नबी सां ताल्लुक़ थिए, सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, वरी उहो विर्द पूरी थिए, वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा तस्बीह पूरी थिए, वरी अस्तगफिरुल्लाह। इंशाअल्लाह दुनिया में ठही वेंदी त आख़िरत बि असांजी आबाद थी। त उन नौजवान पंहिंजी अम्मा खे चयो, यादि आहे अम्मा अम्मा हरू भरू पे हिते छा वञी कयां, होर होर पियो कयां, हिते भला मस्जिद में अलाह जो ज़िक्र कयां थो, झार आहे ई कान। अम्मा खे चएसि पुट हू सभु पे हिते वेठा आहिनि, जुअर झार खाई वई। अम्मा खे चई हलो अम्मा, अम्मा खे वठी आयो, अचे जुअर जे चौबास घुमाईसि, ॾिसो अम्मा झार आहे। वाह रब तुझी कुदरत मल कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। रब फरमायो तव्हां मुंहिंजा कम कयो त मां रब तव्हांजा कम कंदुसि, तव्हां मुंहिंजी ड्यूटी ॾियो। भरिसां जेका जुअर बीठी, उन जुअर जे काननि ते पखी वेठा, कांव कबरियूं झिरकियूं, पर हिन यार जे हिकिड़े संग ते बि पखी न। अञा न सम्झाई, अमर खे ॾेखारियई, हुन जुअर जे कानो हेॾे पियो लड़के, हिन यार जे जुअर जो कानो होॾे पियो लड़के, त ॿियनि संगनि ते पखी वेठा, पर हिन जो कानो ओॾाई हुयो, उन संग ते पखी न पिया वेहनि। अमर खे ॾेखारियई, मां ॾिस हुननि जो कानो हिन जे जुअर जे पासे ॾे लड़के पियो, उन संग ते ॻोल्हे ॻोल्हे पखी वेहे पियो, हिन जे संग ते पखी न पियो वेहे। मल्लहुल मौला फलहुल कुल। रब फरमायो जंहिंजो रब तुंहिंजो सभु, तव्हां मुंहिंजी ड्यूटी जो, त मां रब तव्हांजा कम कया। असां रब जो दर छॾियो आहे, निमाज़ छॾी आहे, क़ुर खां परे, हाणे कमायो भीलन वांगुरु, कोल्हे नई माड़े चन वांगुरु ज़ाले मर्द कमायो पूरत कान थींदा। सही तो चवां या ग़लति? सुबह जो माण्हू उथे त क़ुर मजीद जी तिलावत करे, ज़िक्र करे, फजर जी निमाज़ पढ़ी, निमाज़ खां बाद माइन में त अहिड़ी मार पई आहे जो निमाज़ पढ़ंदियूं कोन, उथंदे ई बुहारो हथ में, पाहोड़ी हथ में, छेगल में शुरू। पोइ बरकत बि ॾिसो था, लख बि कख थी। अॻे मिटीअ में हथ विझंदा हुआ त मिटी बि सोन, हाणे सोन बि मिटी थी। रब फरमायो पहिरें नंबर ते कोशिश इहा कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे। ॿिए नंबर ते फरमायो जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़, उन जन्नत जे लाइ महिनत कयो, उन जन्नत जे लाइ कोशिश कयो जंहिंजी वेकर 7 आसमान ऐं ज़मीन। वफ़ी ज़ालिक फल्यतनाफ़सिल मुतनाफ़िसून। रब फरमायो हिर्स कयो त आख़िरत जे लाइ हिर्स कयो, जिथे सदाई रहणो आहे। हिकिड़ो वॾेरो हुयो,
ओ नौकर खे चई त इहा गाह जी भरी अथई कुतर जे मशीन ताईं पहुचा सदाई गाह माफ़ थी वेंदी 3 मिंटनि जो पंधु अथई नौकर चयो सही सदाई खणंदुसि पर अॼु कोन खणंदुसि निभागो अल्लाह से भी असां मुसलमाननि खे चए थो मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 मिंट अथव ये 3 मिंट नमाज़ जी पाबंदी कयो रमज़ान अचे रोज़ा रखो रब पैसो ॾिनो अथव 40% ज़कात ॾियो हज उमरा कयो ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत कयो ये 3 मिंट ज़िंदगी जा व्याज खां बचो रिश्वत खां बचो गारनि खां बचो कूड़ खां बचो गिला खां बचो तोहमत खां बचो ये 3 मिंट मौसीकी खां बचो राग खां बचो 3 मिंट ज़िंदगी जा मुंहिंजे शरीयत जो बार खणो त सदाई जहन्नम जो बार माफ़ थी वञे पर असां मुसलमाननि चयोसीं सदाई वारो जहन्नम वारो बार क़बूल आहे 3 मिंट जो बार कोन खणंदासीं असां जहिड़ो नादान वञी दुनिया में हिकिड़ी वॾी मच्छी पोइ नंढनि मच्छियुनि खे पई करे वाइस तालाब में पुट तालाब में हिकिड़ी कुंडी अथव उन कुंडीअ में वात न विझिजो माल बि अथव उन कुंडी में पर महिरबानी कजो उन में वात न विझिजो वात पइजी वियो त पोइ मरण खां सवाइ कुंडी न छॾींदव पोइ मल्लाह मुहाणा छिके करे ॿाहिरि कढंदव पोइ उन्हनि मल्लाहनि वटि कात कुहाड़ा बि अथव उन्हनि कातल कुहाड़नि सां तव्हांखे चीरींदा गभा गभा कंदा इते बि छॾींदव कोन वरी लूण ऐं मिर्च बुरकींदव इते बि न छॾींदव वरी बाहि थी भरेव टांडा उन्हनि टांडनि ते तव्हांखे पचाईंदा जंहिं महिल पची वेंदियूं भुॼी वेंदियूं त वरी उन्हनि मल्हाहनि खे 32 ॾंद बि अथव पछाड़ीअ में खाई करे कंडा उछलाए छॾींदव महिरबानी कजो हिन कुंडीअ में वात न विझिजो तो मच्छियूं वरी हिते तलाव में पई मल्हाहनि खे ॻोल्हनि कोई कात कुहाड़ा कोई बाहि टांडा ॻोल्हे ॻोल्हे हिक ॿिए खे चयूं त मासीअ त कूड़ ॻाल्हायो हिते न मल्हाओ न मुहाणो न कात न कुहाड़ो न बाहि न टांडा हिते त का शइ कान्हे का मासी त कूड़ पई ॻाल्हाए ओ जॾहिं उन्हनि मच्छियुनि जो वात कुंडीअ में पियो ऐं छिके करे मल्हाहनि ॿाहिरि कढियुनि पोइ उन्हनि जा तारा फाटा पोइ उन्हनि खे यकीन थी वियो त मासीअ सच चयो वाकई मल्हाह मुहाणा बि आहिनि कात कुहाड़ा बि पिया आहिनि बाहि बि ॿरे थी टांडा बि पिया आहिनि वरी मल्हाहनि जो ख़ुशीअ में खिलियो त उन्हनि जा 32 ॾंद बि ॾिठऊं पोइ यकीन थी वियुनि त मासीअ सच चयो काश मासीअ जो चयो मञूं हा पर हाणे छा थी सोसा मुसलमाननि खे हाली त मौलवियुनि जे ॻाल्हियुनि ते यकीन ई कोन थो अचे चवंदा बाबा मिड़ई मौलवियुनि जूं ॻाल्हियूं अथव जन्नत दिलासो जहन्नम दड़को का शइ कान अथव खाई पी वठो मज़ा माणे वठो दुनिया जो जहान खाइण पीअण जो जहान आहे छाजी नमाज अच्छा जो रोज़ो इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं तन सफा मन सफा कोले मुस्तफा बस दिल साफ कर नियत साफ कर नमाज ते कोन था बोलल में पाण के अमल कोने को त असां ते कड़ो असर थींदो पाण ई कोन सुधरियल अमल हुजे त असां ते असर थे छॾे जो बोलनि जे ॻाल्हियुनि खे पर कुरान तो वकील मन राक ओ जन घोट की सखर कराची हैदराबाद जा डॉक्टर जवाब नहीं छॾींदा त खणो से यार खे 2-3 ॾींहं मेहमान त वञी ख़िदमत कयो हाणे जन यार खे घर खणी ईंदा ला इलाज करे पोइ उन वक़्त में चवंदा वकील मन राक वठी अचो के मौली साहब खे फीवड़ो रखे सूरत यासीन पढ़े वजाअत सकरतुल मौत बिल हक कुरान तो फम मौत जी सकरात मौत जा मलाइका जे मथों बीहंदा वज़न अन्नहुल फिराक उन वक्त में यकीन थी जिस तो हाणे कोन बचंदुसि हाणे जुदाई थियण वारी आहे फिराक माना जुदाई अब्बे को भी जुदाई अम्मा को भी जुदाई औलाद को भी जुदाई दोस्तन को भी जुदाई
यकीन थी वेंदुसि त अकेलो क़ब्र में वञण वारो हां। फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम, साह अची निर्गट के पहुंचंदो। हकीम तबीब पुट पुटा भाइर भाटा सभु मथों बीठा हूंदा, ॾिसंदो पियो। वहल तुम हीन इज़िन तंज़ुरून, क़ुरान तो फरमा ता वक्त ॾिसंदो पिया पर कंहिंखे हिम्मत न थींदी जो हिन खे मौत खां बचाए। ओचितो बस टिक थींदी। वल्तफ़त साक़ बिसाक़, क़ुरान तो फरमा ओचितो पिनी पिनीअ सां मिली वेंदी, वात फाटी पवंदो, अखियूं डरा ॾेई टक, बस एतिरो आवाज़ थी, साह निकिरी। वारिस बदंदई वात खे जीअं छिके बदिजे फट, मथों पिया कंदा मंझंदि थी वई, मयत खे कयो झट झट। पो सुमारे सिधो कंदई, पो खणी हलंदई खट। अदियूं अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट, पोयों वरसो वंडींदई वाट ते। हाणे यार जंहिंमहिल मरी वियो त राति जो लाश जे भरिसां ज़ाल बि अकेली कान वेहंदी, उहा बि डिॼंदी। जेका सॼी ज़िंदगी घोट जे बिस्तरे ते सुती मरण खां पोइ लाश जे भरिसां अकेली कान पई वेहे, वेहंदी अकेली। तव्हां पागल चवंदो त बाबा ॿ टे मायूं मर्द वेहो लाश जे भरिसां। सुबुह थींदो चवंदा यार जल्दी कयोसि, सवेल फौत थी वियो आहे। गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी अकेलो कब्रिस्तान में सुम्हारे ईंदा। 3 ॾींहं बि कब्र ते तॾो विछाए कोन वेहंदा, भला मन उठाए वियो ताज़ियत उते वसूल कयो। हाणे अकेलो कब्र में सुम्हारे ईंदा। हाणे साईं मलाइक अची पहुचंदा, मुल्कर नकीर ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं, लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में। बाबा जल्दी करो थी हिसाब ॾे। उन वक्त में दाऊ करे चवंदो फला सदक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला। अल्लाह अकबर। दुनिया दौलत सां न हलंदी, उते हकीकत बि का खुलंदी। मां अगना अन्नी मालिय, उन वक्त में रोई करे चवंदो हाणे माल बि कोन्हे जेको माल ॾेई जान छॾाए। हिन कफन में खीसो विझंदा आहिनि, खीसो ठाहियोसि 2-3 लख विझोसि कब्र में, रिश्वत ॾेई जान छॾाए। मागना अन्नी मालिय, चवंदो हाय ज़मीन त ॾाढी हुई, पैसो भी बैंक में जाम हुयो, पर हिते माल भी कोने जो माल ॾेई जान छॾायां। हलक अन्नी सुल्तानिय, दुनिया में त फसदोसि त वकील कंदोसि, अॼु दलील भी कोने वकील भी कोने जो वकील करे पंहिंजी जान छॾायां। फला सदक वला सल्ला, अफ़सोस करे चवंदो आलम वेचारा आया अची ॻाल्हियूं ॿुधायूं दीन जूं, क़ुरान जूं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, पर असां उन्हनि खे सचो कोन कयोसीं। फकज़्ज़बना, असां कूड़ो करे छॾियोसीं। मगई मौलवियुनि जा ॾटा ई दिलासा, इन्हनि खे पंहिंजे पेट जो मसलो आहे। 5000 रुपया किरायो मिलंदो, ये भी ड्यूटी पिया ॾियनि पंहिंजे पेट जी। वला सल्ला, नमाज़ भी कान पढ़ीसी, चयूं त सही त नमाज़ पढ़ो। सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता, वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला। आया त सही आलम, वाइज़ कयूं, तबलीग जमात वारा भी आया, पर कुरान तो फरमाए उन्हनि खे कूड़ो सम्झई, वॾाई करे हीअं कंध खे मोड़े। अलाए किथों जा मुला ॻाल्हियूं पिया कनि, असांजे वॾनि ॿुधियूं न, अबनि ॾाॾनि ॿुधियूं। कुरान तो फरमाए हीअं कंध मोड़े वॾाईअ मां उथियो। शुक्र कयो तव्हां वेठा हो, त खोड़ जाइन ते वाइज़ हले पियो, हीअं वॾाईअ मां उथंदा।
कंधा के ईअं मोड़ींदा। सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता, क़ुरान तो फरमा वरी घर वियो पंहिंजे घरवारी वटि। फलाणे जी मां हिकिड़ा मुला ॾिठमि, छपर कुड़ियल, वॾे भाउ जी कमीज़, नंढे भाउ जी कांच, अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि। तकियो मानी कोन, निहारियो मानी कोन, उथी हलियो आहे। उहा वरी बाप उते पियो कढे चुल्हे ते ज़ाल वटि, हिते ठरियो न, वरी उते वियो। सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता, क़ुरान तो फरमा ज़ाल खे वञी चई त मुला ॻाल्हियूं पिया कनि, कोन ॿुधियूं मान, तकियो मानी कोन, वॾाई करे उथी आयुसि, निहारियो मानी कोन। क़ुरान तो फरमा औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला, हाणे बर्बादी अथसि, हाणे बर्बादी अथसि, हाणे बर्बादी अथसि। कब्र में भी बर्बादी, क़यामत में भी बर्बादी। दुनिया दौलत साणो न हलंदी, हुते हकीकत ॿी का खुलंदी। गाराणे में गरणो आ, नेठ त हिक ॾींहुं मरणो आ, ही दड़ धूड़ में धरणो। अल्लाह जो वास्तो अथव, हिन वक़्तु ॿुधो, हिन वक़्तु एतमाद कयो, यकीन कयो त आलिम ॻाल्हियूं सचूं था कनि। ॻाल्हियूं ॿुधी करे अमल करण जी कोशिश कयो। बाक़ी मरण खां पोइ जेकॾहिं पछतायोसीं पोइ कोई फ़ाइदो कोन थियो। सही तो चवां या ग़लति? हिन वक़्तु अमल कयो, हिन वक़्तु ॻाल्हियूं ॿुधो, एतमाद कयो, यकीन कयो। असां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं था अलाह या अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था, अमल करण जी कोशिश कयो। बहलूल फ़कीर हुयो दरवेश, पोइ हिकु दफ़े मंजी खणी अची बाज़ार में वेठो। मौलवी जो बाज़ार में अची वेहे मंजीअ ते त हर को पुछा कंदुसि, बहलूल ख़ैर त आहे? बाज़ार में वेठो आहियां, चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां, भला ॾे हवाल ठाह थियो? त बहलूल रोई करे चयो यार रब त ठहण जे लाइ तयार आहे, पर बाना ठहनि ई कोन था। अल्लाह त राज़ी थियण जे लाइ तयार आहे, पर बाना ज़िद कयूं बीठा आहिनि, चवंदा निमाज़ कोन पढ़ंदासीं, व्याज कोन छॾींदासीं, गारियूं कोन छॾींदासीं, तास पत्ता जुआ कोन छॾींदासीं। वरी ॿिए ॾींहुं मंजी खणी अची कब्रिस्तान में वेठो। माण्हुनि चयसि बहलूल कल्ह बाज़ार में वेठे, अॼु कब्रिस्तान में वेठो। यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां, भला ॾे हवाल ठाह थियो? त बहलूल रोई करे चयो यार अॼु बाना त ठहण जे लाइ तयार आहिनि, पर रब कोन थो ठहे। अॼु ई कब्रिस्तान वारा मिलथू पिया था कनि, रब्बिरजिऊन, या अल्लाह असांखे वापसि मोटा। रब्बना अबसरना व समिना फरजना नअमल सालिहा, या अल्लाह असां ॾिठोसीं अज़ाब, ॿुधासीं कब्र जा धमाका, वापसि मोटा, असां सफ़ा सुधरी वेंदासीं, नेक बणिजी वेंदासीं। रब्बना अखरिजना, हिकु दफ़ो असांखे ॿाहिरि कढ, फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून, असां तुंहिंजी नाफ़रमानी कयूं त पोइ ज़ालिम चइबासीं। पर रब जे तरफ़ों वरंदी थी अचे कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का वजाअ रब्बुक वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसान व अन्ना लहु ज़िक्रा। रब जे तरफ़ों वरंदी थी अचे क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, छाई पायो ज़लील थियो, मूंसां ॻाल्हायो बि न। दुनिया में रात जो घिटीअ में कुत्तो भौंकंदो हुआ त निंड कान ईंदी हुआ, अलाए चोर अची वियो, अलाए दागेल अची वियो, अलाए दुश्मन अची वियो, बच्चा कोल पिया वरल, घर कोल पियो वरेव, लठ खणी करे ॿाहिरि निकितो। पर रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾ पियो थी हय्या अल सलाह, अचो निमाज़ ते। तव्हां घर बि न छॾियो, उताक बि न छॾियव, तास बि न छॾियव, कचहरी बि न छॾियव, तव्हां वटि कुत्ते जे भौंक जो कदरो, पर मां ख़ुदा जे सॾ जी अहमियत न हुई। वला तुकल्लिमून, मूंसां ॻाल्हायो बि न, हाणे मां रब कोन ठहंदुसि।
जने वाह लगे वाह तने मच्छा मोटर जी न सो बाबा अल्लाह के ठाक जो ही वक्त था इन वक्त अखिन में बगुड़ा वाह रब को माफी वक्त रब ठही विंदो मरण खां पोइ अखिन में पानी खत्म थी वञे रत ही खून जा वाह शुरू थी वञे अल्लाह कोन ठहंदो अल्लाह के ठाक जो ही वक्त पी मां परचांग दुखिया थव रब परचांग सोलो थव पी मां ने भी को मेड़ वठी विंदो तॾहिं परचंदो पर रब फरमाए थो अकेला मन तकरब मिन्नी शिबरा तकरबतु मिन्हु ज़िराआ तू गिराठ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदो मां वमन तकरब मिन्नी ज़िराआ तकरबतु मिन्हु ज़िराअइन तू गिराठ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदो मां तू पंधरो करे ईंदे प्यादल ईंदे मुंहिंजी रहमत डोरी ईंदई तुंहिंजे अचण में देर आहे मुंहिंजे राज़ी थियण में देर न आहे उइद्दत लिल मुत्तकीन रब फरमायो आहे जन्नत तैयार कई वई आहे परहेज़गारनि जे लाइ जन्नत कंहिंजे लाइ परहेज़गार الذين ينفقون في السراء والضراء परहेज़गारनि जी पहिरीं पहिरीं निशानी अथव त दुख में बि ख़र्च कंदा सुख में बि ख़र्च कंदा पैसो हूंदुल तॾहिं बि ॾींदा पैसो न हूंदुल मज़दूरी करे बि अल्लाह जे नाले ते ॾींदा फसल भलो थियो तॾहिं बि ॾींदा फसल ढिलो थियो कर्ज़ खणी बि अल्लाह जे नाले ते ॾींदा असां में आहे वञूं था कंदा कोट जे कम्बाद ठुल दरिया जो पहिरियों पासो इहो सारियालो इलाइक़ो बाबा सारियूं लथियूं आहिनि अल्लाह जे नाले ते ॾियो चवंदा साईं जोगी साहब हिन साल पापड़ जी बीमारी लगी सारियुनि खे अनो आहे ई कोन अॻी पलाल चओ त टाली भरे तव्हांखे मदरसे में पहुचायूं खाली पलाल वरी अचो था हेॾे घोटकी नवाब शाह सांगड़ मीरपुर खासी वरी फुटी जो इलाइक़ो बाबा हिन साल फुटी खे अघु हुयो 4,4200 रुपया मन हुयो भला तव्हां ॾियो चवंदासीं हिन साल अॻ ॿुधाए त मींहं पिया अछी मख अचे फुटीअ खे लॻी ॾाढियूं ज़हरीलियूं दवाऊं ॾिनियूंसीं माण्हू खाए त माण्हू मरी वञे पर मख न पई मरे एकड़ जिथे 60 मण लहंदो हुते कुल 10 मण लथा असां त भाङ जो बि कर्ज़ लाहे कोन सघिया हूं ट्रैक्टरनि जा बिल रहिया पिया आहिनि बाठियूं पयूं आहिनि चओ त टाली भरे तव्हांखे बाठियूं पहुचाए वरी इलाही नसर पर इलाही बसर लथो आहे हिन साल बसर खे अघो 6 लख 7 लख रुपया ट्रक पई बाबा तव्हां ॾियो भला अल्लाह जे नाले ते चवंदासीं हिन साल बसरनि खे अहिड़ी गर्मी लॻी जो पित कयूं कोन पर साल एकड़ में ट्रक पई वञे 120 बोरियूं हाणे कुल 20 बोरियूं 100 बोरियूं चट थी वयूं भला टमाटा लथा तव्हां ॾियो 300 रुपया किलो टमाटा आहे चवंदासीं हिन साल अॻी टमाटनि खे बीमारी लॻी आहे जो ॻाढ़ा थियनि ई कोन था ख़ुदा जो अज़ाब आहे ॿियो छा मानी साॻो 3 वेला खाऊं पिया चांहि बि 4 दफ़ा रोज़ानो पियूं पिया लटा कपिड़ा बि वठूं पिया शादियूं बि थियल पियूं जॻहुनि जा कम बि हलल पिया ज़मीनुनि प्लाटनि जूं किस्तूं बि ॾियूं पिया खुटा हूं त अल्लाह जे नाले ॾो खुटा हालांकि जंहिं साल फसल घटि थिए उन साल त बीनो ॾिए सही थो चवां या ग़लति त शायदि रब नाराज़ आहे पर साल तव्हां मग पिया जो हिन साल 2 मग ॾियो पर साल तव्हां 500 ॾिना हिन साल बाबा फसल घटि थियो आहे पैसो घटि आहे त 1000 रुपया ॾिजे त शायदि रब नाराज़ आहे ऐं रब जी नाराज़गी आहे या न ही माकड़ बि अञा वेठी अथव मतां तव्हां सम्झो त माकड़ वई आहे अलाए कीअं रब रोकी वेठो आहे तूं मां 2 हफ़्ता थींदा रोड़ीअ खां हेठि जबल ईअं माकड़ वेठी आहे जीअं मानारे जे मथां माखीअ जा मखा 6 ॾींहंनि में 7 ॾींहंनि में या बच्चा बि ॼणे थी अलाए केॾो था बच्चा अचनि ऐं 7 ॾींहं में हिन जो बच्चो तैयार थी उॾामे 7 ॾींहं अरबनि जे तादाद में वेठी आहे
हिकिड़ो अटो महांगो थी वियो आहे 70 रुपया 80 रुपया किलो अटो थी वियो आहे इहा माकड़ उथी फसल तैयार बीठो आहे कणिक जो हिकिड़े ॾींहं में उथी नी सॼे ज़िले घोटके ते सार पई ॿारहें ते वेही त 5 मिंट में ॿारो चट असां बेफ़िक्रा लॻा वेठा आहियूं ग़लती कान्हे साॻा नाच साॻो व्याज साॻियूं गारियूं साॻो मौसीक़ी राग सॼो ॾींहुं मोबाइल में अखा न तौबा न इस्तग़फ़ार फिक्र ही कोने को फिक्र ना है का गलती ना अल्लाह जो वास्तो अथव या माकड़ उथी त बीठल फसलन खे खाई वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़रहा मिन दाब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ियां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे एॾा असां ॾोह कया आहिनि मां अॻे हफ़्ते ॾाहीं ठटे ॾेसि वर गुलामुल्लाह मलाहन जो ॻोठु हुयो हिकिड़े ज़ालिम सॻे चाचे सॻी भाटी हालांकि भाटी बि न्याणी वांगुरु आहे 7 सालनि जी हुन सां ज़्यादती करे हुनखे क़त्ल कयो हेॾां नौशारो मानसरा जे पासे ॾे 8 सालनि जी न्याणी ही गुलाब जो गुल हुन सां इज्तिमाई ज़्यादती करे हुनखे मारियऊं शिकारपुर में लखी में ज़ालिमन हिकिड़ी न्याणी दफ़न करे विया राति जो कब्रिस्तान में उन न्याणी जो लाश कढी उनजी बेरुमती करे बग़ैर कफन जे ॿाहिरि उछलाए विया अॻे मुस्लमानो हीअं त कुता बि न कनि हीअं त सूअर ऐं गॾ बि न कनि जीअं मुस्लमान पिया कनि वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू एॾा तव्हां ज़ुल्म कया एॾा तव्हां ॾोह कया आहिनि जो मां पकड़ियां त ज़मीन ते का शइ रहे न पर सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं के वीचारा नेक बाना ई तबलीग जमात वारा राति जो 3 बजे उथी थधे पाणीअ सां वुज़ू करे मस्जिद में अचे दुआऊं पिया घुरनि या अल्लाह नबी जे उम्मत ते रहम कर इलाइक़े वारनि जी हिदायत जा फ़ैसिला फरमा ये नंढड़ा तालिब रात मां उते खनवारी हुयुसि राति जो कुकड़ा जा बांगू ही कोन था ॾियनि उन महिल उथी करे थधे पाणीअ सां वुज़ू करे वञी क़ुर मजीद था पढ़नि ही के वीचारा असांजा दोस्त 6 महीने साल ते ख़ैरातूं करे आलमल खे था घुराइनि त माना इलाइक़े में क़ुर जो आवाज़ ॿुधण में अचे को रहम थिए इन जे करे असां बचा पिया आहियूं न त असां त ज़मीन ते रहण जे लाइक़ ई न अॻे असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं पोइ जुमे जे ॾींहुं को साऊं जो भत्तो आणींदो हो को बाजरी जो भत्तो आणींदो हो को तारीअ जी प्लेट आणींदो को मानी आणींदो अॻी सॼी सिफ़ भरिजी वेंदी तालिब खाईंदा जमायती खाईंदा दुआऊं घुरंदासीं या अल्लाह सभिनीनि जो ख़ैरु कर जन मानी आंदी आहे हाणे जुमे जे ॾींहुं किथां मानी अचे ई कान हिते ईंदी आहे बस्ती जमायती पिया था निहारनि क़िस्मत सां को मरंदो त ख़ैरात जी देग लाहींदासीं बाक़ी जहिड़े त कोई कोन थो ख़ैरात करे आहे या न बाबा हरो भरो सदको कढंदा महीने ते पघार मिले 400-500 रुपया बच्चन जो सदको ॾेई छॾियो अल्लाह बीमारियुनि खां बचाए न त डॉक्टर ॾे वेंदो 10,000 ख़र्च कंदो पोइ बि पुटु ख़ुशि कोन थींदो ये में उहे ढगियूं माण्हू असांखे खड़ पढ़ाईंदा आहिनि बूसो पढ़ाईंदा हिते लूण पिया पढ़ाइनि में खीर न थी ॾे फर पंहिंजो न थी करे बीमार थी पई आहे बाबा ये खड़ न पढ़ाए ये बूसा न पढ़ाए खीर में पानी न विझो 15 ॾींहं महीने ते 500 रुपया 1000 रुपया महीने ढगिन जो सदको कढो इंशाल्लाह बीमारी भी कान ईंदी खीर में भी कोन खुटंदियूं पानी विझंदो खीर में सदको न खणंदो 2 लख जी में ओचितो किरी पवंदव कातीअ ताईं बि न पहुची सही तो चवां या ग़लति लखनि जूं बेहियूं मरी वयूं इन्हनि गाॾियुनि जो बि सदको कढो ट्रैक्टर घर में कढो था त सदको कढो अल्लाह असांजी रहमत सां ख़ैर सां पहुचाएसि न त मिस्त्री वटि वेंदो त 10,000 बिल कढी ॾींदो हादसो थी पियो वञो था कराची हैदराबाद या गाॾी था कढो त 200-300 सदको कढी पोइ निकिरो हादसो थी पए लखनि में पइजी वेंदा असदक़तु तरदुल बला सदको मुसीबत के टारे छॾींदो आहे असदक़तु तुतफ़िउ ग़ज़ब रब मुंहिंजे नबी फरमायो सदको अल्लाह जे कावर के हटाईंदो आहे
हिन वक्त इहो ई तरीक़ो आहे, ॿियो कोई तरीक़ो कोन अथव। हुकूमत छा करे सकदी, माकड़ के ढिंगी मच्छर के नथा मारे सघन। ये महांगाई जो अज़ाब जुदा है, ज़ालिम हुक्मरान असां खे मिलिया आहिनि जिन खे ज़रे जेतिरो रहम कोन्हे को। उस सखर में 6000 घर ठाता था, वाहन ते वेठा वीचारा 6000। अॻे महीने में केॾी सर्दी, कुरान खई वेठियूं आहिनि मायूं, त असां ते रहम कयो, असांखे महीनो ॿ महीना मोहलत ॾियो, भला किथे को घर ठाहियो, ज़रे जेतिरो रहम न आयो। 6000 घर ईअं ड्राए छॾिया। 6000 घर में केतिरा माण्हू हूंदा? अगर ज़ालिम हिननि ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो आहे। ही तव्हांजा सरदार, ही तव्हांजा मिनिस्टर वज़ीर, खालिन खॾुनि ते कब्ज़ा हिननि जा, खाली भिटुनि ते कब्ज़ा हिननि जा, जबलनि ते कब्ज़ा हिननि जा। कच्चे में वञो त सॼी ज़मीन ते कब्ज़ो सरदारनि जो, उन्हनि ज़ालिमनि खे नथा उथारियो। हिननि ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो आहे? बाबा हिननि खाली भिटुनि ते कब्ज़ा आहिनि, वॾेरनि जा कोन्हनि। किथे घर ठाहियो त ख़बर त पए, अञा लोड़ो ॾींदो त कमदार पहुची लठनि सां त इहा साईं जी ज़मीन। जेके जबल ॾिसो कच्चे जूं ज़मीनूं सभिनी ते कब्ज़ा हिननि। हिननि ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो आहे? भला वाह जे कड़ सां वेठा आहिनि वीचारा। बाबा ग़रीब ज़िंदगी में घर हिकु दफ़ो ठाहींदो, 400 रुपया 500 रुपया ग़रीबनि जी मज़दूरी आहे। 100 रुपया बचाए करे घर ठाहियूं, सरे जेतिरो रहम न आहिनि। 3 ॾींहंनि में पुलिस वॾेरा सभु गॾिजी करे ग़रीबनि जा घर ठाहे। ऐं ग़रीब में एॾा हरामी आहिनि, चवंदा भली ज़लील थियूं तॾहिं बि वोट आलमनि खे न ॾींदासीं, वोट सरदार। ग़रीबी ज़ालिमनि खे नाच कंदा हुननि जी। अलाह जो वास्तो अथव, हाणे त आलमनि ॾे मोटो, हाणे त रुजू कयो आलमनि ॾे। उते लाड़काने में मशीनूं काए आया घर ठाहिण जे लाइ। शाबस आहे हिन वीचारे राशिद खे, अलाह हिन जे ज़िंदगी में बरकत करे। नौजवान उहा पंहिंजी गाॾी अचे मशीन जे हेठो ॾिनई त पहिरीं मूंखे मारियो, असांजी गाॾी बर्बाद के ग़रीबनि जा घर ठाहिण पोड़ी। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारा तकबीर। मां तव्हां खां पुछां थो, हिते सखर में साईं खुर्शीद शाह अचे हा, नासिर साहब अचे हा, जेके असांजा MP मिनिस्टर आहिनि, साईं सरदार साहब हेॾो अचे हा, अली गोहर खान। त भैया ये ग़रीब असांजा आहिनि, असांजे ॾाढो नाच कंदा आहिनि, वोट ॾींदा आहिनि। छॾे ॾियो उन्हनि खे त घर ठहंदा हिननि ग़रीब। भला चवनि हा त असांजूं ज़मीनूं पयूं आहिनि खोड़, उते अची वेहो, असां तव्हांखे घर था ठाहे ॾियूं। ज़रे जेतिरो रहम न आहे। वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं। हाणे हिकिड़ो कमु कयो, कमु कंदव? असांजा हज़रत साईं मेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। पोइ साईं जन फरमाईंदा हा, निमरूद बाहि बारी हज़रत इब्राहिम खे साड़ानी, पोइ सांडो फूक पियो ॾे बाहि वधे। कंची वरी दरिया मां पाणी चूब में विझी करे बाहि ते पई उछलाए त बाहि विसामे। सांडे खां पुछा कयो, ओ सांडा तुंहिंजे ने फूक सां या बाहि वधंदी त कान? सांडे चयो, मूंखे यकीन आहे त बाहि वधंदी कान, पर निमरूद खे ख़बर पवे त मां साईं जो माण्हू आहियां। अल्लाह खे एॾी कावड़ अची वई जो सांडे जी नस्ल ते क़यामत ताईं अल्लाह जी लानत पई वसे। ऐं नबी साईं भी फरमायो, जेको सांडे खे मारींदो या सांडीअ खे, अल्लाह ताला उनखे क़बूल पियल हज जी उम्र जो सवाब ॾींदुसि, जेको हिकिड़े धक सां मारे। उहा कंची, ओ कंची तुंहिंजे न पाणीअ जे फुड़े सां या बाहि विसामंदी त कान? कंचीअ चयो, मूंखे यकीन आहे त बाहि विसामंदी कान, पर मन क़यामत जे ॾींहुं हज़रत इब्राहिम जे ख़ैर ख़्वाहनि मां थी उथां। अल्लाह खे उन जी याद एॾी वॻी वई जो क़यामत ताईं कंची जे नस्ल ते अल्लाह जी रहमत पई वसे।
साईं मेर वारा फरमाईंदा ओ मुसलमानो इस्लाम जे लाइ ॿियो कुझु नथा करे सघो भला हिन कंची वारी सुन्नत खे त ज़िंदा कयो पंहिंजे घर ते पंहिंजे उताक ते पंहिंजे दुकान ते पंहिंजे होटल ते इहो इस्लाम जो झंडो त हणो मन क़यामत जे ॾींहुं असां बि इस्लाम जे ख़ैर ख़्वाहनि मां थी से झंडो हणंदो न हिते त झंडो आहे ई कोन ख़बर आहे हिननि खे कीअं पए थियो इस्लाम जो झंडो आहे लॻल आहे इहो अछो कारो ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो तिरमिज़ी शरीफ़ सियाह सित है उन में हदीस लिखी पई ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो पटा पंज कारा अच्छा चार उनमें वगल थियूं नवई धारियूं धार उनमें हदीसुनि जे किताबनि में लिखियो पियो आहे नबी से जो झंडो मुबारक चीते शींहं जे पटनि वांगुरु हूंदो कुछ पट्टा अच्छा कुछ पट्टा कारा नबी से मैदान बदर में अम्मा आशा जो रो मुबारक परचम बनाए करे लहरायो ओ अम्मा आशा जो रो मुबारक भी कारे नहीं अछनि पटनि वारो से झंडो हणंदो नी बाबा यो सियासी झंडो कोन अथव कंहिं तंज़ीम या पार्टी जो झंडो कोन अथव मोहम्मद मुस्तफ़ा जो झंडो इंशाल्लाह यो पंहिंजो झंडो हणी छॾींदो ॻोठ में घरनि ते सरदार परे खां ॾिसंदा चवंदा बाबा पोइते हटायो गाॾियुनि खे इस्लाम जा माण्हू था हणंदो नी झंडो मां हिकिड़ी ओताक में वियुसि हेॾाई कंदकोट ॾे उते ओताक में रुगो इश्तिहार लॻा पिया जलसनि सो मां चयोमांसि भला हिननि इश्तिहार में को फ़ाइदो चयोसि असां हिन जो फ़ाइदो ॾिठो आहे अखियुनि सां हिते सरदार हालांकि हुया बि उहे सरदार जा माण्हू बिजारंग हज़ार खान बिजारंग जा माण्हू चयोसि असांजी ओताक में ईंदा आहिनि इश्तिहारनि ते जो नज़र पवंदी अथनि चवंदा आहिनि बाबा उथो ही मौलवियुनि जा माण्हू आहिनि ही इस्लाम जा माण्हू आहिनि वोट कोन ॾींदा चांहि बि न पीअंदा तव्हां इहो इस्लाम जो झंडो हणंदव त फ़रिश्ता बि चवंदा त ही इस्लाम जा माण्हू आहिनि सरदार बि चवंदा गाॾियूं पोइते हटायो ही इस्लाम जा माण्हू आहिनि ही असांखे वोट कोन ॾींदा इंशाल्लाह चांहि जे ख़र्च खां बि बची पवंदा मन हिन जे करे क़यामत जे ॾींहुं निजात थी पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो बाबा हिननि खे आलिम बनायो हाफ़िज़ मां ॾिसो था जोगी फ़कीर मां मदरसे पढ़ंदो हुउसि 5 रुपया मूंखे महीने में ख़र्ची मिलंदी घणी 5 रुपया उन में बचंदा हुआ पैसा शइ जो त ज़हन में तसवुर ई कोन हो कि दुकाननि ते वञी शइ वठी हिकिड़ो वॻो हूंदो हो लटनि बस हिकिड़ो अंगोशो हूंदो हीअ रुमाल ही किथे हूंदा अंगोशा हूंदा उहो मथे सां ॿधंदा हुआसीं कपिड़े जी टोपी हूंदी ख़मीस जे ॾींहुं लटा धोंदा हुआसीं उहो अंगोशो पाए इस्त्रीअ जो त ज़हन में तसवुर ई कोन हो त के लटा इस्त्री बि थींदा उहो साॻो वॻो राति जो जुमे जी राति वरी बिस्तरे में विहाणे जे हेठो रखंदा हुआसीं इस्त्री असांजी इहा हूंदी जुमे जे ॾींहुं पाईंदा हुआसीं वरी ख़मीस ताईं पातो पियो ख़ुदा जी ज़ात जो कसम असांजे ज़हन में बि कोन हो त की असां मोटरसाइकिलुनि ते चढ़ंदासीं पैंडल साइकिल का मां वठंदुसि क़ुरान जी बरकत है दीन जी बरकत है जो अॼु मौलवी जोगी 25 लख जी गाॾी ते सफ़र पियो करे असां त मथे ते थाल खणी करे मानी वठंदा हुआसीं फ़कर जी मानी साग भी सागे ढाकुअ में पली भी सागे ढाकुअ में वांगण भींडू भी सागे ढाकू में गोश्त मच्छी भी सागे ढाकू में 4 साल मां मथे ते थाल खणी करे मानी वठी आहे असांजे ज़हन में भी कोन हो त की असां बकर खाईंदासीं सिंधी कुकड़ियूं खाईंदासीं ही क़ुरान जी बरकत है दीन जी बरकत है जो रोज़ानो रब बकर पियो खाराए हाणे त असां गोश्तनि में बेज़ार थी पिया आहियूं चऊं था त किथे साग मिले पली मिले का सब्जी मिले त खाऊं असांखे त रब क़ुरान जे करे अॾे छॾियो आहे तव्हांखे कड़े नांग खाधो आहे जो बचनि खे क़ुरान नथा कारान जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदा बाबा हिन वक़्तु महांगाई आहे नी फिक्र अथव नी महांगाई 70-80 रुपया किलो अटो थी वियो आहे खंडु महांगी थी वई आहे पेट्रोल डीज़ल
पर हिन वक्त एडी महांगाई थी वई आहे, पोइ बि असां तव्हांखे चऊं था पंहिंजा बच्चा असांजे मदरसे में छॾियो। इंशाअल्लाह असां 15 साल 20 साल पिनी करे तव्हांजे बच्चनि खे खाराईंदासीं बि, पालींदासीं बि, हाफ़िज़ ऐं आलिम बनाए करे तव्हांजे हवाले कंदासीं। जेकॾहिं तव्हां पंहिंजे बच्चनि सां गॾु असांजे मदरसे में अची पढ़ंदो, इंशाअल्लाह तव्हांखे बि पढ़ाईंदासीं त मानी बि। बस नी पर न्याणियूं आहिनि तव्हांजूं, इंशाअल्लाह न्याणियुनि जा मदरसा बि असां वटि आहिनि। मुंहिंजो मदरसो न्याणियुनि जो बि आहे, हुते न्याणियूं बि पढ़ंदियूं। नंढड़ियूं न्याणियूं तव्हां ॾींदो इंशाअल्लाह, हयाव में पर्दे में उन्हनि खे पालींदासीं बि, लटा कपिड़ा बि ॾींदासीं, क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बनाए करे तव्हांजे हवाले कंदासीं। खोड़ मदरसा न्याणियुनि जा ऐं ख़िदमत कयो उन्हनि मदरसनि जी आलिमनि जी। क़यामत जो ॾींहुं थींदो, रब हाफ़िज़ खे फरमाईंदो वञ जन्नत ॾे। हाफ़िज़ चवंदो या अल्लाह मां 5 साल मदरसे में पढ़ियुसि, मुंहिंजे अकेले जी त महिनत न हुई, उस्ताद जी भी मेहनत हुई, मोहतमिम साहब जी भी मेहनत हुई, जेको पिनी करे असांखे खाराईंदो हो। ई फलाणो जमायती कान जी बोरी ॾिनी, का चांवरनि जो कटो ॾिनो, का लटड़ा वठी ॾिना, का टोपी वठी ॾिनी, का जुती वठी ॾिनी, का 5 रुपया ख़र्ची ॾिनी, का 500 रुपया ख़ैरात जा ॾिना। या अल्लाह इन्हनि सभिनी जो ताउन आहे। हदीस में चए थो उलमा खां पुछी ॾिसो, हाफ़िज़ सिर्फ़ 10 माण्हुनि खे जन्नत में वठी न ईंदो, बल्कि ला तादाद जल्बीन हाफ़िज़ जे क़ुरान पढ़ण जे तालीम में ख़िदमत कई, ताउन कयो, लखनि जे तादाद में हिकिड़ो हाफ़िज़ पाण सां गॾु जन्नत में वठी ख़िदमत कंदो नी। असांजो मदरसो ठहे थो पियो खंडू में, तक़रीबन किरोड़ खां मथे ख़र्च अची वियो आहे। वॾो कोट आयो आहे, मस्जिद हिन वक़्तु छत ताईं पहुची आया, छत ते ख़र्च सोचे सिर्फ़ 15 लख रुगो छत जो ख़र्च। अलाए छा हयाती असांजी पोख इहा ई आहे। मथां सम्झो त के असां ज़मीनूं ठाहियूं आहिनि, वॾा बिल्डर ऐं के वॾा प्लाट आहिनि। पैसा जेके मिलंदा आहिनि इहे बि मदरसनि ते, रुगो गाॾी आहे, घर आहे, घर में ख़र्च खां सवाइ ॿियो को न रखंदा। ये गाड़ियों में जे करे वती वञो त वाइज़ थियनि था, जलसा पहुचणो आहे प्रोग्राम। हफ़्ते में तक़रीबन 40-50 हज़ार को मिस्त्री मज़दूरनि जी मज़दूरी थिए थी। असां पुटनि खे चयो, 2 पुट आहिनि, उन्हनि खे चयो आहे नंढड़ा आहिनि, दुआ कयो अल्लाह साले करे। दीन जो असांजी पोख आहे इहा जमायत मदरसा, औलाद साले थियो त रब छॾींदुनि कोन। बाक़ी ॿियो को रस्तो वरितो त पोइ पाण ॼाणे पंहिंजो कमु ॼाणे। डॉक्टर साहब पुटनि खे चयो बाबा मुंहिंजी ॿी मिल्कियत कान अथव, इहे मदरसा अथव, जमायत अथव, अल्हम्दुलिल्लाह दीन जो कमु कनि था, रब उन खां वधीक ॾियनि थो। आहे या न? सो मुंहिंजे बच्चनि जे लाइ बि दुआ करो, इहो मदरसो ठहे थो पियो, तव्हां को इन करे था वठूं त तव्हांजे बरकत वारा पैसा इहे इन मदरसे में लॻंदा, बरकत थी। इमरान करोड़ रुपया ॾे, इंशाअल्लाह असां थुक बि न हणंदा। ऐं तव्हां ग़रीबनि जा पैसा हूंदा, इंशाअल्लाह इहे मदरसा हलंदा। सो मूंखे चवां थो त तव्हांजी बरकत बि हिन मदरसे में हुजे, जे तव्हां बि हिन में शरीक थियो। मां बि मरी वेंदुसि, तव्हां बि मरी वेंदो, पर मदरसा हूंदा, इहो सवाबु क़यामत ताईं चालू आहे। सो सभु उथीअ जो पंधिरो करे, जेको अथव बरकत जमा करायो, त जीअं तव्हांजा बि हिन ख़र्च में लॻी वञनि, सदको बि निकिरी वेंदो, अलाह साईं मुसीबतुनि खां बि बचाए। सो सभु अचंदा उथंदा अचो त पोइ दुआ घुरऊं, को बि ख़ाली न वञे, जीअं तव्हांजो हिसो हिन मदरसे में थी वञे।